अस्सलाम वालेकुम दोस्तों, सुबह जे पेर जो पहिरियों पहिरियों सलाम अवां दोस्तनि जे लाइ। असां पंहिंजे मंदिर जे तरफ़ रवां तवां आहियूं ऐं वञूं पिया उबावड़ो याने बाईपास ते आहियूं पंहिंजे रोज़ीअ जे सिलसिले में ऐं पंहिंजी जेका आहे स्पेशल सवारी उन ते आहियूं। ऐं हीअ जेका आहे बाईपास मुर्शिद CNG पंप खां रवाना थिया आहियूं। हिते आहे पेंवरनि जो ॻोठु। पेंवरनि जो ॻोठ मां पंहिंजी रोज़ी करे वरी पोइ उबावड़ो सिटी में दाख़िल थींदासूं। ऐं अलाह जे करम सां फज़ल सां अॼु माशाअल्लाह मौसम बि ज़बरदस्त आहे ऐं मौसम झुड़ाली आहे ऐं ॿियो ईअं सम्झ त बारिश वारो मौसम आहे, वणंदड़ मौसम आहे, ज़बरदस्त मौसम आहे ऐं दिलि खे वणे थो पियो। ऐं दोस्तनि खे मां बार बार इहा गुज़ारिश कंदो आहियां त दोस्तो मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब बि कंदा करो ऐं लाइक कंदा करो। भले मुंहिंजो थोबड़ो अव्हांखे वणे न वणे, बहरहाल पोइ बि तव्हां दोस्त महिरबानी कंदा कयो जो लाइक कमेंट ज़रूरु कंदा करो। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी थींदी ऐं मां हमेशह अव्हां दोस्तनि खे ऐं जेको आहे अव्हां दोस्तनि जो शुक्रियो अदा कंदो रहंदुसि। मां त चाहियां थो जेके दोस्त मूंखे सब्सक्राइब करनि था मुंहिंजे चैनल खे, उन्हनि खे गुज़ारिश आहे त कमेंट में पंहिंजो नालो लिखनि। कमेंट में पंहिंजो नालो लिखंदा त मूंखे ख़बर पवंदी ऐं मां वरी नेक्स्ट वारे वीडियो में ऐं उन भाउ जो नाले सां शुक्रियो अदा बि कंदुसि। वीडियो जेका मां ॾींदुसि उनजो जेका शुक्रियो बि अदा कंदुसि। दोस्तनि खे मां इहा बार बार अपील कयां थो पियो त तव्हां दोस्तनि जी महिरबानी थींदी त मूंखे तव्हां लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं बेल आल बटन खे दॿायो जिते मुंहिंजा अचण वारी वीडियो तव्हां बआसानी ॾिसी सघो था। तव्हां इहे जेको आइस्क्रीम खयूं था हुते आइस्क्रीम अञा त देरि आहे आइस्क्रीम में। गर्मियूं अची वियूं आहिनि न। हा असांजे अची विया गर्मी अची वियूं आहिनि। तव्हां अची वियो त गर्मियूं अची वियूं आहिनि। हा न। अञा असां त कोट कोन लाथा आहिनि तव्हां वरी पोइ तव्हां माल गर्मी वारो कोन खाधल। हा गर्मी वारो माल खायो त तव्हांखे गर्मी लॻे न। अच्छा, पोइ गर्मी वारो माल कहिड़ो आहे जेको ॿुधायो खायूं असां? आइस्क्रीम खायो न। हा लाला आइस्क्रीम खायो न। इहा लाला आइस्क्रीम त इहा त पोइ थधी आहे। थधी छो आहे? गरम आहे। हा गरम आहे। तव्हां पाण खाईंदा आहियो? हा बाक़ी ॼाण खाईंदा खड़ा आहियूं। हा नालो छा अथई? इमरान हुसैन। इमरान हुसैन मलक। मलक। हा मलक कॉलोनी जा आहियो। आओ हे कॾहिं कुझु कमु स्टार्ट कयो अथई? पंजो ॾियारो आहे। हेॾे फोटो चेक न पोइ होॾे काॾे कयो अथई। मां ॾेखारियां थो गाॾी हे तव्हांजो भाई आइस्क्रीम। हे असांजो बाबा आइस्क्रीम वारो आहे मलिक साहिबु, मुल्तानी मलिक साहिबु आहे, मशहूरु आहे। हितां ॾिसो पिया ऐं जेको आहे अञा मतिलबु सीउ आहिनि पिया, पोइ बि जेको आहे वरी वीचारो हीउ रोज़ी जे लाइ निकितो आहे, पंहिंजे रोज़गार जे लाइ, पंहिंजे बचड़नि जो पेट पालण जे लाइ निकितो। जी दोस्तो सोचियुमि त बसि वॾा जीअं बसि पंहिंजी रोज़ी करे वापसी थी आहियूं। रस्ते में मुंहिंजी वरी बनी पवे थी ऐं सोचियुमि त पंहिंजो जेका बनी जो बि दीदार करे अचां। जेका बनीअ में कणिक पोखियल हुई जेको अवां सां पहिरीं वीडियो शेयर करे चुको हुयुसि त पंहिंजे नाले शरीक ॿिज जेको पोखियो हुयुसि ऐं उनजो बि दीदार थी वियो माशाअल्लाह। ऐं अलाह कंदो, अलाह हुनजे में जेको आहे बरकत बि ॾींदो इंशाअल्लाह अज़ीम। ऐं जेको आहे जहिड़े हिसाब सां अलाह साईं जेका रोज़ी लिखी आहे, जेको रिज़्क़ लिखियो आहे उहो ज़रूरु ॾींदो, मालिक करीम आहे। ऐं जेको आइस्क्रीम वारे साम्हूं मज़ाक कई पिए, खिल ॿोग कई पिए, जीअं असल में उहो जेको आइस्क्रीम वारो आहे मुंहिंजो पुराणो साथी आहे। तो खिल ॿोग बि ज़रूरी आहे ऐं उन खिल ॿोग में वरी कंहिंजी दिलि आज़ारी न थिए, इन जे लाइ मां वरी हुन खां माज़रत बि कई हुन दोस्त खां। मां अव्हां सां खिलां पियो। ऐं दोस्तो नेक्स्ट वीडियो जे लाइ मूंखे ॾींदा इजाज़त ऐं लाइक बि कयो मुंहिंजे वीडियो खे। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी थींदी।